रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कयो पियो वञे ख़बरनि जी दुनिया। 11 जून ते अॼु प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया साण करे आवां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। सभ खां पहिरियां ख़ासि ख़बरनि ते विझंदासूं हिकु नज़र। अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी गिरफ़्तारी बाद पीपल्स पार्टी जा जियाला रस्तनि ते निकिरी आया। दुकान ज़ोरें बंदि कराया विया। मुल्क जी 37% आबादी ख़ुराक जी खोट जो शिकार हुजण जो इंकशाफ। सिंध हाई कोर्ट सिंध यूनिवर्सिटी जे वीसी डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त खे बहाल करे छॾियो। डहर की भरिसां एड्स में मुब्तला औरत फ़ौत। रतोदेरो में ॿारनि समेत वधीक 10 ॼणनि खे HIV हुजण जी तस्दीक। बदीन मां पाणी जी खोट ख़त्म न थी, फसल तबाह, रहवासी पीअण जे पाणी लाइ बि परेशान। इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणायल जमना अदालत में पेश, जवाबदारनि जी सुञाणप बि करे वरिताई। सिंध में सख़्त गर्मी बरक़रार, गंबट ऐं मिठियाणी में 2 ॼणा फ़ौत। कुनरी भरिसां गैर जे नाले ते नौजवान बेदर्दी सां गोलियूं हणी क़तल। ऐं हाणे पेश कयूं था ख़बरनि जा तफ़सील। अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी गिरफ़्तारी बाद पीपल्स पार्टी पारां ॾिनल एहतजाज जे सॾ ते जियाला रस्तनि ते निकिरी आया। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे दुकाननि खे पिणु ज़ोरी बंदि करायो वियो, जॾहिं त दुकान बंदि न कंदड़ दुकानदारनि ते पिणु तशदुद थियण जा इतला आहिनि। कराची प्रेस क्लब आॾो हैदराबाद वासीअ जोड़ो एहतजाज करे रहियो हो त हुननि जे हथनि में अपील लाइ वज़ीर आज़म इमरान ख़ान जी तस्वीर ॾिसी जियालनि सख़्त तशदुद जो निशानो बणायो। मीरपुर ख़ास में पिणु ज़ोरी दुकान बंदि कराया विया ऐं फायरिंग पिणु कई वई। रतोदेरो में पिणु एहतजाज दौरान ज़ोरी दुकान बंदि कराए धरणो हंयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पीपल्स पार्टी जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा कया, जॾहिं त एहतजाजी मुज़ाहिरनि दौरान दुकानदारनि खां दुकान ज़ोरी बंदि कराइण जा पिणु इतला मिलिया आहिनि। आसिफ अली ज़रदारी जी गिरफ़्तारी बाद रद्द अमल जो इज़हार कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ज़िया ऐं अयूब जी मार्शल जो मुक़ाबिलो कयो डिॼण वारा न आहियूं। MNA जी गिरफ़्तारी खां अॻु स्पीकर खां इजाज़त वठणी आहे, कानून जे हुक्मरानी ते यकीन रखूं था। जॾहिं त शहबाज़ शरीफ़ चयो आहे त आसिफ ज़रदारी जा बिना देर प्रोटेक्शन आर्डर जारी कया वञनि। PP सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त आसिफ ज़रदारी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ अॼु कारो ॾींहुं मल्हायो वेंदो। क़ौमी असेंबली में शदीद हंगामे सबबि बिलावल भुट्टो खे तक़रीर करणु न ॾिनी वई। हुकूमत अञा ताईं मुआशी तरक़ी जो हदफ़ माणण में नाकाम। नाणे वारे सलाहकार नाकामी जो एतिराफ़ पिणु करे वरितो आहे, जॾहिं त अॼु पेश थींदड़ बजट में पघारनि ऐं पेंशन में 15% इज़ाफ़े जो पिणु इम्कान आहे। सिंध हाई कोर्ट सिंध यूनिवर्सिटी जे VC डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त खे बहाल करे छॾियो आहे। हटायल VC डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त पंहिंजे वकील रफ़ीक कलवड़ मार्फत आइनी पटिशन दाख़िल कराई हुई, जंहिंमें हुन मौक़िफ़ इख़्तियार कयो हो त करप्शन इल्ज़ाम हणी वॾे वज़ीर 3 मई ते इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु करण लाइ नोटिफिकेशन जारी कयो। अदालत VC खे हटाइण तोड़े इंक्वायरी ऑफिसर जी मुक़ररी वारा नोटिफिकेशन मुअतल करे छॾिया, जॾहिं त सूटा डॉक्टर बुरफ़त जी बहाली ते रद्द अमल जो इज़हार कंदे चयो त बुरफ़त जी मुअतली कानून मूजिबि आहे, पिटीशन चैलेंज करे सघिजे थी।
सूटा पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त पटिशन अदालत में एंटी करप्शन खाते तरफ़ां थियल इंक्वायरी बाबति हक़ीक़तूं लिकायूं आहिनि। सिंध हाई कोर्ट में धुर बणिजण लाइ वकीलनि सां सलाह मशवरा कया वेंदा। बदीन में अञा ताईं पाणी जी खोट बरक़रार आहे, जॾहिं त सामूंडी पट्टी में पिणु ॾुकार वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। मुसलसल पाणी न पहुचण जे करे बदीन वासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि, जॾहिं त बदीन मां कामयाब थींदड़ को बि चूंडियल नुमाइंदो अञा ताईं बदीन वासियुनि जे एहतिजाज में शरीक न थियो आहे। बदीन सां वास्तो रखंदड़ ज़रायत वारो वज़ीर इस्माइल राहू पिणु इन मामले ते मुकमिल ख़ामोश आहे, जॾहिं त डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा पिणु एहतिजाजी तहरीक जो हिसो न बणिजी सघियो आहे। बदीन जा माण्हू पंहिंजी मदद पाण तहत मुसलसल एहतिजाजी तहरीक हलाए रहिया आहिनि। एहतिजाजी तहरीक बावजूदि अञा ताईं खेनि पाणी न मिलियो आहे। ॾहर की भरिसां भरचूंडे शरीफ़ में नौजवान औरत एड्स जे मर्ज़ सबबि फ़ौत थी वई। रतोदेरो कैंप ते 205 ॼणनि जी रत जी चकास कई वई, जंहिं में मासूम ॿारनि समेत वधीक 10 ॼणनि खे HIV हुजण जी तस्दीक थी। इज्तमाही ज़्यादती जो शिकार जमना खे टंडो मोहम्मद ख़ान जी अदालत में पेश कयो वियो। पुलिस जमना सामी खे अदालत में पेश कयो। अदालत में बयान रिकॉर्ड कराईंदे जमना गिरफ़्तार जवाबदारनि रजब शेख ऐं रोशन शेख जी सुञाणप कई। पुलिस अदालती हुकम ते ज़्यादती जो शिकार बणियल लाॾाऊ छोकिरी खे सख़्त सिक्योरिटी में अबाणे शहर जाती उमाणे छॾियो। ज़्यादती जो निशानो बणियल जमना चयो त मूंखे हाणे को बि डपु न आहे। पुलिस मूंसां गॾु आहे, पर आउं घर वञणु चाहियां थी। सिंध में सख़्त गर्मी वारी लहर बरक़रार आहे, जॾहिं त गर्मी सबबि 2 ॼणा फ़ौत थी विया। गंबट में 18 सालनि जे इमरान अली अब्बासी दम धणी हवाले कयो त वरी मिठियाणी में पीरसन सोहराब मशहूरी गर्मी सबबि बेहोश थी वियो, जंहिंखे इस्पताल नियो वियो त हूअ फ़ौत थी वियो। कुनरी भरिसां गैरत जे नाले ते नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। फ़ौजी जवान मोहम्मद आसिफ़ आराई खे मुंहं में गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयो वियो। मक़तूल जे भाउ थाणे ते गुमशुदगी बाबति दरख़्वास्त ॾिनी हुई। पुलिस शक जी बुनियाद ते 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार थियल ख़ालिद आराई ऐं ससु पुटु पुलिस आॾो एतराफ़ कयो त गैरत में अची उन्हनि नौजवान खे क़तल कयो। हैदराबाद में 9 सालनि खां कटियल बिजली बहाल न थियण ख़िलाफ़ ॻोठ नाहिचाणी मियाण जे रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। ॻोठाणनि मुतालबो कयो त 9 सालनि खां बिजली कटियल आहे, जंहिं सबबि असां परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। जल्द बिजली बहाल कई वञे। नवकोट में नौजवान फाहो खाई ख़ुदकशी करे छॾी। 28 सालनि जे नौजवान रमेश मेघवाड़ ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुजण जे करे फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो। अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ़ अली ज़रदारी जी गिरफ़्तारी बाद मसरूर शाह जी लिखियल लिखणी अव्हां जी नज़र कयूं था। मुल्क जी सियासी मुआशी ऐं ख़िते में आलमी सूरतहाल बाबति असां पंहिंजो तफ़सीली मौक़िफ़ ॾेई चुका आहियूं त हिन मुल्क जो हुक्मरान बिलाक हर मुहाज़ ते बहरान में आहे। सिफ़ारती सतह ते तनहाई वारी सूरतहाल आहे, जिते अमेरिका ऐं इतिहादी पाकिस्तान जो घेरो वधीक तंग करे रहिया आहिनि, जिते मालियाती बहरान एतिरो वधी चुको आहे जो IMF जे पैकेज खे क़बूले सख़्त तरीन शर्तनि खे लागू कयो वियो आहे, जंहिंजो सिधो बार आम आवाम ते किरणो आहे ऐं उनजो अॼु जी बजट में अरबें रुपयनि जे अणसिधी टैक्स जी सूरत में इज़हार थींदो। अहिड़े बहरानी सूरतहाल में हुक्मरान बिलाक ऐं इदारनि में छिकताण थी रही आहे। सिफ़ारती तन्हाई ऐं मुआशी बहरान जे सबबि पंजाब जे बिज़नेस क्लास खे कापारी धक लॻी चुको आहे ऐं उनजो सियासी इज़हार नून लीग इस्टेब्लिशमेंट जे तकरार जी सूरत में साम्हूं अची रहियो आहे।
फाटा ऐं अफ़गानिस्तान में इस्टेब्लिशमेंट जी जारहानी पॉलिसी ऐं तवील जंग जे ख़िलाफ़ पश्तून आम माण्हू ऐं ओलह जे बॉर्डर जे कारोबार ते हलंदड़ पश्तून बिज़नेस क्लास बि ख़िलाफ़ थी तहरीक जी सूरत में साम्हूं आयो आहे। उन सूरत हाल में आसिफ ज़रदारी जी गिरफ़्तारी जा कुझु सबब ज़ाहिर आहिनि। रमज़ान में थियल पीपल्स पार्टी जी अपोज़िशन सां मुशावरत करे महांगाई ख़िलाफ़ तहरीक जे फ़ैसिले खे रोकणु, अॼु वारी बजट तां ध्यानु हटाइणु ऐं NFC जे मामले ते डील करणु वग़ैरह आहिनि। असां सम्झूं था त पीपल्स पार्टी मुल्क ऐं आलमी सतह ते पाण खे जमहूरी ऐं सिंध जी नुमाइंदा जमायत ज़ाहिर करण जी कोशिश कंदी रही आहे ऐं इन बुनियाद ते इस्टेब्लिशमेंट सां सौदेबाज़ी कंदी रही आहे। असां सम्झूं था त न पीपल्स पार्टी जमहूरी धुर आहे ऐं न सिंध जी नुमाइंदगी कंदड़ धुर आहे, बल्कि मुल्क जे हुक्मरान ब्लाक जो अहम हिसो आहे जेका सिंध जे माण्हुनि ते सिर्फ़ु उन्हनि खे कंट्रोल करण लाइ मुसलत कयल आहे। पीपल्स पार्टी 11 सालनि खां सिंध ते हुक्मरानी करे रही आहे ऐं 18वीं तरमीम खां पोइ अहम मौज़ू संदसि इख़्तियार में आहिनि। सिंध जी ज़राइत जी तबाही, बीमारियुनि जे ज़रिए सिंधी माण्हुनि जी नस्ल कशी, धारी आबादकारी, मसनूई तरक़ी ऐं शहरकारी जे करे धरती धड़ियनि जी पंहिंजनि ज़मीननि तां जबरी बेदख़ली जी चार्ज शीट पीपल्स पार्टी ते आहे। पीपल्स पार्टी 18वीं तरमीम जो क्रेडिट त खणे थी, पर अमली तौर ते का बि पेशरफ़्त नथी करे। सेनेट जा इंतख़ाब हुजनि या गुज़िरियल साल जी आम चूंड, ॿिन्ही सूरतनि में पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट सां सौदेबाज़ी करे अॼु पाण उन जो शिकार थी आहे। आसिफ ज़रदारी जी गिरफ़्तारी जे मामले खे बि असां हुक्मरान ब्लाक में अदम तवाज़ुन खे हल करण ऐं नई सौदेबाज़ी लाइ कोशिश तौरु ॾिसूं था। पोहरियत मज़ाहिमत सम्झे थी त सिंध जे माण्हुनि ऐं तरक़ी पसंद क़ौम दोस्त धुरियनि खे मुनज़िम थियणु घुरिजे। सिंध जे बुनियादी हक़नि ते सिविल हक़नि जी तहरीक जो बुनियादु रखी उहो साबित करणु खपे त पीपल्स पार्टी क़ते तौरु सिंध दोस्त जमायत नाहे, बल्कि उहा असांजे इस्तिहसाल में बराबरि जी शरीक ऐं तारीख़ी ॾोहारी आहे। हाणे ख़बरनि जी दुनिया में ख़बरनि बाबति शाइरी पेश कयूं था जेका लिखियल आहे फ़क़ीर नज़ीर काज़ी जी। नज़र कर नज़र सां नज़र ते नज़र रख, नज़र कर नज़र सां नज़र ते नज़र रख, ख़बरदार सिंधी ख़बर ते नज़र रख। धुरियाई जे धारिया से पंहिंजा न थींदा, तूं वेरी जी मेरी नज़र ते नज़र रख। मञी कोन थो पर थो वासी पाली, कारी हर्ज कर ऐं ज़हर ते नज़र रख। उलट फेर अखरनि जे ओखे अवेड़े, जज़म पेश ज़ेर ऐं ज़बर ते नज़र रख। अमर सिंध सारी अमानत अथई, भितर भेंट हजरो शजर ते नज़र रख। वयल वेल वरणी मूर नाहे, सुबुह शाम सांझी सहर ते नज़र रख। कराची खां कश्मीर थर काछ तुंहिंजो, तरायन तड़न डहर ते नज़र रख। नज़र कर नज़र सां नज़र ते नज़र रख, ख़बरदार सिंधी ख़बर ते नज़र रख। ख़बरनि जी दुनिया में हाणे तारीख़ जा पेरा खणूं था ऐं पेश कयूं था अज़ीज़ कंगराणी जी ख़ूबसूरत लिखणी। सिंध जो अहम क़दीम आसारनि वारो माॻ काहू जो दड़ो माणकाणी टालपुरनि जे ॿधरायल तारीख़ी शहर मीरपुर ख़ास में खान रोड सां वाक़िअ आहे। उमरकोट वेंदे मीरपुर ख़ास में काहू जे दड़े ॾिसण लाइ लड़ी वियुसि। घणो वक़्तु अॻु वियो हुउसि। भल सबबु माण्हुनि खां दड़े जो मालूम करणो पियो। दड़े जो मालूम करणो पियो। ॿुधायल रोड सां वेंदे काहू जे दड़े जे नाले वारो साइन बोर्ड ॻोल्हींदे मां खान फाटक ॾांहुं वधी वियुसि। अंदाज़ो लॻायुमि त शहर खां त ॿाहिरि निकिरी आयो आहियां। गाॾी रोके साम्हूं ईंदड़ स्कूटर वारे खे रोके ॾस पुछमि, जा पोइते मुटण जो चयो। पाण अॻियां हलियो ऐं मां संस कढ हलियुसि। हिकु घटी वटि बीही इशारो कंदे दड़ो जो ॿुधायई। मां उन घटी वटि बीही काहू जे दड़े जे नाले वारे साइन बोर्ड जी तलाश कई। नज़र न आयो त हैरानगी थी त हेॾे क़दीम माॻ जो साइन बोर्ड लॻियल नाहे।
सोचम हैरानगी अजाई आहे, काहू जो दड़ो उमरकोट रोड सां हुजे हा त बोर्ड लॻल हुजे हा, खाण रोड खे केरु थो पुछे। ख़ैर मां वर वकड़ खाईंदड़ घटी मां गुज़रंदे उन करे पुछंदो वियसि जो अॻु उते एतिरा घर न हुआ, हाणे दड़े सां लॻ खोड़ अॾावतूं वधी वियूं आहिनि। ईअं लॻो त कुझु वक़्त खां पोइ किताबनि में पढ़बो त हिते को काहू जो दड़े नाले को तारीख़ी माॻ बि हो। जंहिं दड़े वटि पहुची ॾिठमि त उन जी एराज़ी घटिजी वियल मालूम थी, या मां भुलियो हुअसि। बहरहाल अॼु मिटी जो ढेर बणिजी वियल ऐं बेध्यानी जे वर चढ़ियल काहू जो दड़ियो सिंध जो क़दीम तारीख़ी तहज़ीबी विरसो आहे। लॻभॻि 2000 साल क़दीम माॻ आहे। काहू जो दड़ो ॿुध धर्म वारनि जो अटकल 30 एकड़ एराज़ी ते पखिड़ियल मरकज़ी शहर हो, जेको 1900 ईस्वी सदी में ईस्ट इंडिया कंपनी जे जनरल ऐं तॾोके सिंध जे कमिश्नर जॉन जेकब ऐं क़दीम आसारनि जे माहिर भंडरकार दरियाफ़्त कयो हो। हिते ॿुध धर्म जो स्टूपा बि हो, जेको हाणे मेसारजी वियो आहे, जितां जॉन जेकब ऐं भंडरकार खे ॿुध जूं मूर्तियूं बि मिलियूं हुयूं त ॿुध धर्म जूं लिखतूं बि मिलियूं हुयूं। 1929 में हेनरी सिंध में गप्ता दौर में ठहियल हिंदू देवता ब्रह्मा जो पितल जो मुजसमो दरियाफ़्त कयो हो, जेको 5 या 6 सदी ईस्वी जो आहे। क़दीम आसारनि जे मशहूरु माहिर NG मजमदार बि 1930 धारे हिते खोटाई कई हुई। उन्हनि माहिरनि काहू जे दड़े मंझां ॿिया बि केतिरा क़दीम आसार दरियाफ़्त कया हुआ। हींअर त दड़े जी सूरतहाल ॾिसी अफ़सोस करे सघिजे थो। हक़ीक़त में हिन दड़े जी ॿीहर खोटाई थियणु घुरिजे। जेकॾहिं इहो कमु मुश्किल आहे त घटि में घटि काहू दड़े जो साइन बोर्ड लॻणु घुरिजे ऐं दड़े खे चौफेर हिफ़ाज़ती भित अचणु घुरिजे त जीअं ईंदड़ वक़्त में हीअ तारीख़ी माॻ कब्ज़े जे वधीक ख़तरनि खां महफ़ूज़ थी वञे। ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु कयूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त, जेको ख़त आहे सैयद अरबाब अली शाह जो। हुन लिखियो आहे, पीर जो ॻोठ मंझां बुनियादी सहूलियतूं मुल्क जे हर शहरी जो आइनी हक़ आहिनि। यूनियन काउंसिल नूरपुर तालके किंगरी पीर जो ॻोठ भरिसां क़ाइमु क़दीम ॻोठ नूर मोहम्मद लाड़क वासी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। ॻोठ में बुनियादी सहूलियतूं न हुअण जे करे अक्सर ॻोठाणा लॾ पलाण करण ते मजबूर आहिनि। दरअसल ॻोठ में ड्रेनेज सिस्टम ऐं सीसी ब्लाकनि जी सख़्तु ज़रूरत आहे। निकासी जो जोॻो बंदोबस्तु न हुजण जे करे अक्सर गंदो पाणी पिणु रस्तनि ते बीहजी वञे थो, जंहिं करे मच्छर पैदा थियनि था ऐं मलेरिया समेत डेंगी जो ख़तरो पिणु रहे थो। वास्तेदार इदारनि ख़ासि करे तक जे चूंडियल नुमाइंदनि खे गुज़ारिश थी कजे त ॻोठ फ़क़ीर नूर मोहम्मद लाड़क खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे बेचैनी ख़तमु कई वञे। ख़बरनि जी दुनिया में पेश कयूं था हाण शेख जलालुद्दीन रूमी जी मसनवी मां कुझु चूंड सिटूं। मुंहिंजी नसीहत ॿुध, बदन रूह जे लाइ हिकिड़ो ॻरू क़ैद आहे। जेकॾहिं नई रूहानी ज़िंदगी जी ख़्वाहिश अथई त हिन पुराणे बंदे खाने खे टोड़, चपनि खे अजाई गुफ़्तगू खां बंदि रख। जेकॾहिं तुंहिंजा हथ चांदी ऐं सोन सां भरियल हुजनि त हक़ जी राह में ख़र्च करण लाइ खोल, बदन जो बुख़ल फिटो कर ऐं सखावत इख़्तियार कर। मौलाना रूमी फ़रमाए थो, दर्द वारनि इंसाननि खे पंहिंजे महबूब खां सवाइ ॿी कंहिं शइ जो फ़िक्र न रहंदो आहे। खणी कंहिं मस्जिद में वञी जाची ॾिसी या कंहिं बुत खाने में। ऐं हाणे ख़बरनि जी दुनिया में पेश कयूं था एडिटोरियल। ही एडिटोरियल असां चूंड कयो आहे रोज़ानी कावश अख़बार मां, जंहिंजो उनवान आहे, रोडनि ते फिरंदड़ फीथो हर क़ानून खां आजो आहे। सिंध में शायदि ई को ॾींहुं हुजे जो मीडिया ते कंहिं रोड हादसे जी का ख़बर रिपोर्ट न थींदी हुजे, पर कुझु ॾींहंनि खां सिंध में रोड हादसनि में तमामु घणी वाध थी आहे। रुॻो हिकु ॾींहुं अॻु रोड हादसनि में 7 ॼणा फ़ौत ऐं 13 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि।
गढ़ी यासीन भरिसां तेज़ रफ़्तार कार रोड पार कंदड़ मासूम नीगर खे चिभाटे मारे छॾियो जॾहिं त संस माउ ज़ख़्मी थी पई। नूरियाबाद भरिसां मोटरवे ते कार ओवरटेकिंग कंदे डंपर सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में कार ड्राइवर फ़ौत थी वियो। 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। टंडे आदम वेझो मोटरसाइकिल ऐं चिंगची में टकर जे नतीजे में 2 ॼणा फ़ौत ऐं 4 औरतूं समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। उनखां सवाइ मीरवाह गुरचाणी मां बि हादसे में 3 ॼणनि जे फ़ौत थियण जूं ख़बरूं आयूं आहिनि। दुनिया जे मुल्कनि में रोड पार करण लाइ कुकड़ या चौपायो माल अची वेंदो आहे त गाॾियुनि वारा गाॾियूं बीहारे उन्हनि खे रस्तो पार करण जो मौक़ो ॾींदा आहिनि, पर सिंध में त गाॾियुनि वारा रस्तो पार कंदड़ मासूम ॿारनि खे बि चिभाटियो छॾनि। असां वटि त एम्बुलेंस खे बि रस्तो नाहे ॾिनो वेंदो। दरअसल हिते रोडनि रस्तनि शाहराहनि ते गाॾियूं त हलनि थियूं, पर कानून नथो हले। उन करे उन्हनि रोडनि ते फिरंदड़ फीथो हर कानून खां आजो आहे। कुझु वक़्त खां रोड हादसनि में तमामु घणी वाध थी रही आहे। हक़ीक़त इहा आहे त उन्हनि खे हादसा इन करे बि नथो चई सघिजे जो उहो इतफ़ाक़ी न आहिनि। अक्सर हादसा तेज़ रफ़्तारी ऐं ओवरटेकिंग जे करे थियनि था। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं अमल जे नतीजे खां आगाही हुजण बावजूदु कानून खे कुंडाइतो करे भॻल टुटल रोडनि ते नाकारा गाॾियुनि खे हलणु ॾिनो वेंदो हुजे। भॻल टुटल ऐं महदूद रोडनि ते वॾी तइदाद में गाॾियूं हलनि जेके फिटनेस जे क़ाइदनि ते पूरियूं न लहंदियूं हुजनि। ट्रैफ़िक कानूननि ते अमल न थिए। कानून जी भञकड़ी जी क़ीमत मुल्की सिके में अदा करण जी रिवायत मौजूदु हुजे, उहा इंतिज़ामी नाक़स कारकर्दगी ऐं लाक़ानूनियत ज़ाहिर आहे त अहिड़नि ई अलमियुनि खे जनम ॾींदी। का बि गाॾी जीअं ई पंजाब जी हद टिपंदी त उन गाॾी में सफ़र कंदड़नि खे ख़बर पइजी वेंदी त उहे सिंध जी हद में दाख़िल थी चुका आहिनि। उन जो सबबु सिंध में रोडनि जी ख़राबु हालत आहे। सिंध में त रोड आहिनि ई कोन, ऐं जे आहिनि बि त उन्हनि खे रोड चवण ई अजायो आहे। रोडनि जे विच में क़दम क़दम ते खॾा ऐं खायूं जिन ते गाॾियूं हलनि न पर उॾामनि थियूं। ॿियो त जेके भॻल टुटल रोड रस्ता आहिनि उन्हनि ते गाॾियुनि जी वॾे तइदाद सबबु ज़िंदगियुनि जो नुक़सानु मामूलु बणियलु आहे। असांजा हुकुमरान उन समूरे मामले खां लातालुक़ बणियलु आहिनि। ट्रांसपोर्ट खातो हुजे या RTA उहे ॻोल्हे बि नज़र न ईंदा आहिनि। ट्रैफ़िक पुलिस कानून जी भञकड़ियुनि जी क़ीमत मुल्की सिके जी सूरत में वसूल कंदी रहे थी। गाॾियुनि जी फिटनेस जो बि ख़्यालु न रखियो वेंदो आहे ऐं अहिड़ियूं गाॾियूं रोडनि रस्तनि ते हलंदे नज़र ईंदियूं जेके क़ाइदनि ते पूरियूं नथियूं लहनि। ड्राइविंग लाइसेंस जारी थियण जो तरीक़ेकार बि दुरुस्त न आहे। न जिस्मानी टेस्ट न ट्रैफ़िक कानूननि जी ॼाण जी ज़रूरत। हर कोताही नोटनि सां लिखियो वञे। अहिड़ी सूरतहाल में हयातियूं ज़ाया न थींदियूं त ॿियो छा थींदो। असां सिंध में वधंदड़ रोड हादसनि ते इंतिहाई ॻणती जो इज़हार करियूं था। असां सम्झूं था त रोड हादसनि में तॾहिं ई घटिताई ईंदी जॾहिं ट्रैफ़िक कानूननि ते अमल करायो वेंदो। नेशनल हाईवे अथॉरिटी खे त सिंध मां सिर्फ़ु टाल टैक्स खपे, पर क़ौमी शाहराह जी हालत बहितर करण ऐं उनखे घुरजाहिर वेकिरो करण जी ज़रूरत महसूसु नथी कई वञे। सिंध जे अहम शाहराहुनि ते ट्रामा सेंटर हुजणु घुरिजनि। हा, पर हालत इहा आहे त का फज़ीलत वारी डिस्पेंसरी बि न आहे। कंहिं बि डिस्पेंसरी में वञिबो त उते ऑक्सीजन जी सहूलियत न मिलंदी। अहिड़ी सूरतहाल में कंहिं हादसे सबबु हयातियूं ज़ाया थी वञनि थियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध में वेकिरनि ऐं बहितर रोडनि रस्तनि जो ॼार विछायो वञे। जेके रोड सिर्फ़ु काग़ज़नि में न पर सर ज़मीन ते हुजणु घुरिजनि। ड्राइविंग लाइसेंस जे जारी करण में क़ानूनी घुरिजूं पूरियूं कयूं वञनि। ट्रैफ़िक कानूननि ते सख़्ती सां अमल करायो वञे। समूरनि शाहराहनि ते मोटरवे पुलिस मुक़ररु कई वञे ऐं ट्रामा सेंटर क़ाइमु कया वञनि। ख़बरनि जी दुनिया में अव्हां लाइ पेश कयूं था शेख अयाज़ जे नसर मां कुझु चूंड सिटूं। इहे सिटूं असां चूंड कयूं आहिनि किताब पतण थो पूर करे मां।
काल्ह मुंहिंजो अंधो पाड़ेसरी सिज खे बुजो ॾेई रहियो हो, जे मां ॾिसी नथो सघां त तूं चमकी छो थो। तारीख़ जा फीथा बीहजी विया आहिनि, या मूंखां वधीक सफ़र नथो पुॼे, या मां वधीक सफ़र करणु नथो चाहियां, छो त हर मंज़िल अॻे खां बि वधीक उन्हीअ खॾ में किराए थी। ए मकली, तुंहिंजनि क़बरनि में केतिरनि ख़्वाबनि जा हॾा पखिड़ियल आहिनि ऐं उन्हनि जे चौधारी केतिरा बेयकीनी जा कीड़ा चुरी पुरी रहिया आहिनि। ए चंड, मां तोखे कीअं पुॼां? कारूंझर पहाड़ जी चोटी तां छलांग लॻाए मां तोखे हेठि चश्मे ते मिलंदुसि। मां मंसूर न आहियां ऐं न वरी मां इन हक़ जो नारो हणां थो। उन हूंदे बि मुंहिंजा पेर फाही घाट वटि थिड़नि नथा ऐं मां फाही जे रसे ॾांहुं मुरकंदो अॻिते वधां थो। छा तूं चई सघंदे त मां कहिड़े वहदतुल वजूद जी दावा कयां थो? मूंखे हज़ारनि किताबनि जे मुताला मां उहा ख़ुशी हासिल न थी जा हिकु ॿुढड़े हारी जे घुंज घुंज ते फैलियल मुर्क ॾिसी मिली। इन्ही ते प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।